जबलन विच में सतगुर तुंहिंजो सुंदर ही आस्थान आहे। जबलन विच में सतगुर तुंहिंजो सुंदर ही आस्थान आहे। केॾो प्यारो ऐं सूंहं वारो आश्रम ही आलिशान आहे। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। आश्रम तुंहिंजो काशी मथुरा गोकुल ॼण हरिद्वार आहे। दूर करे थो दुख चिंताऊं तुंहिंजो हिकु दीदार आहे। आश्रम तुंहिंजो काशी मथुरा गोकुल ॼण हरिद्वार आहे। दूर करे थो दुख चिंताऊं तुंहिंजो हिकु दीदार आहे। आहे बिक में आला हस्ती भवानी गिर बाजारो आ। आहे बिक में आला हस्ती भवानी गिर बाजारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। तुंहिंजे दर जूं हीरूं थदड़ियूं रूह खे बख़्शिन आनंद थियूं। मौजूं सुहिणी सरण जूं वाह सभ खे बख़्शिन चाहत थियूं। तुंहिंजे दर जूं हीरूं थदड़ियूं रूह खे बख़्शिन आनंद थियूं। मौजूं सुहिणी सरण जूं वाह सभ खे बख़्शिन चाहत थियूं। पिपर में परमेश्वर ऐं गोर जो सुहिणो नज़ारो आ। पिपर में परमेश्वर ऐं गोर जो सुहिणो नज़ारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। इहा ही असरत आहे दिल जी रोज़ सुबुह तुंहिंजो दर्शन थे। रहो हमेशा राज़ी सतगुर मन असांजो परसन थे। इहा ही असरत आहे दिल जी रोज़ सुबुह तुंहिंजो दर्शन थे। रहो हमेशा राज़ी सतगुर मन असांजो परसन थे। अमर राजेश प्रदीप राज के सतगुर तुंहिंजो सहारो आ। अमर राजेश प्रदीप राज के सतगुर तुंहिंजो सहारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ। हिन दर जहिड़ो काथे कायनात में अहिड़ो दुआरो आ। गुरु बालपुरी बलवान तुंहिंजो आश्रम सभ खां न्यारो आ।